हिते मांखे ॿुधायो त मिठी में थरकोल कंपनीज़ ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि जी 10 किलोमीटर पैदल मार्च एहतजाज कयो वियो आहे। ॻोठ तलवायो, वरवाई, ॻोराणो ऐं सनहरे दर्स जे मुतासिरनि रैली कढी आहे। सनहरे दर्स में ठाहियल न्यू मॉडल विलेज जा घर 5 सालनि में किरण लॻा आहिनि। ॻोराणो डैम में मुतासिर थियल माण्हुनि खे सिहत, तालीम, पाणी जी का सहूलियत मैसर नाहे। थरकोल कंपनीज़ इंतिज़ामिया पंहिंजा कयल वाइदा वफ़ा न कया। माण्हुनि खे मरण ते मजबूर कयो पियो वञे। कंपनी इंतिज़ामिया पॉलिसी ते टके जो अमल नाहे कयो। घरनि जा पैसा मुकमल नाहिनि मिलिया। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। मिठी में थरकोल कंपनीज़ ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि जे 10 किलोमीटर पैदल मार्च एहतजाज कयो वियो आहे। ॻोठ तलवायो, वरवाई, ॻोराणो ऐं सनेरे दर्स जे मुतासिरनि रैली कढी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे मिठी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर। जी फ़कीर बशीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ये थरकोल मुतासिर जेके आहिनि सवन जी तइदाद में ॻोठाणनि 10 किलोमीटर जी पैदल लॉन्ग मार्च जेका रैली कढे इस्लामकोट पहुता आहिनि। थरकोल कंपनियुनि जी जेका उहा ज़्यादतनि जे ख़िलाफ़, जंहिंमें तिलवायो, वरवाई ऐं ॻोराणो समेत जेका शहरी दर्स जे जा जेके मुतासिर आहिनि उन्हनि रैली कढे इस्लामकोट पहुता हुआ। तव्हांखे ॿुधायां त थरकोल कंपनियुनि ख़िलाफ़ सख़्तु जेको आहे रैली में नारेबाज़ी पिणु कई वई हुई। जॾहिं त भीमराज मेघवाल, सुभान लंजो, ताज मोहम्मद दर्स ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली आहे उहा प्रेस क्लब ते पहुती, जिते अॻुवाणनि पारां पिणु ख़िताब कयो वियो। अॻुवाणनि जो चवणु शहरी दर्स जेका न्यू मॉडल विलेज ठाहियो वियो हो, घर ठाहे ॾिना विया हुआ ब्लॉक 2 जे मुतासिरनि खे, उहो 5 सालनि में घर जेके आहिनि नाक़स मटीरियल जे इस्तेमाल जे करे टुटी विया आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधायां त ॻोराणो डैम में मुतासिर थियल माण्हुनि खे सिहत, तइलीम, पाणी जी बि का बि सहूलियत जेका आहे उहा मुयसर न आहे। जॾहिं त थरकोल कंपनियुनि पंहिंजा वाइदा जेके कयल हुआ उहे न निभाया। माण्हू जेके आहिनि उहे मरण ते मजबूर थिया वेठा आहिनि। लैंड एक्विज़िशन पॉलिसी ते टके जो अमल न आहे कयो वियो। घरनि जा पैसा जेके आहिनि उहे मुकमल न आहिनि मिलिया। ही ब्लॉक 1 जेको आहे, जिते साइनो सिंध रिसोर्सिस कंपनी कमु करे थी, उनजे मुतासिर थींदड़ ॻोठ तिलवायो आहे, जिते कंपनी पारां पाणी जी खोट जेका आहे उहा सरेआम कई वई आहे बग़ैर कंहिं डैम ठाहिण जे। तंहिंजे करे केतिरा ई वण जेके आहिनि मुतासिर थिया आहिनि। उन समेत उन्हनि जो माल जेको आहे उहो फासी मरण रोज़मर्रा जो महमूल बणियल आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त मक़ामी चूंडियल नुमाइंदनि समेत जेके आला इख्तियार आहिनि उहे मामले जो नोटिस वठनि ऐं मुतासिर जेके माण्हू आहिनि हिननि सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे फ़कीर बशीर, अव्हां जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।